मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं इन खां पहिरियों जो ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कयो, सभ खां पहिरियों मां निहायती शुक्रगुज़ार आहियां भाउ इक़बाल हुसैन साहब जन जो, जिन 2000 रुपया असांखे अमानत मोकिली। उन्हनि मां 5 त क़ुर मजीद, 40 त क़ाइदा वठी आया आहिनि। छा चवणु चाहींदो उन लाइ? माशाअल्लाह साईं, जंहिं बि दोस्त ई जेको तावन कयो आहे क़ुर पाक में ऐं उन क़ाइदनि में, असां निहायती उनजा शुक्रगुज़ार आहियूं। मालिक साईं उनखे सदाईं आबाद कंदो, सदाईं ख़ुशि रखंदो। ऐं ही इल्म में या वाधारो आहे जेकॾहिं माना इन शइ जो जेकॾहिं दोस्त ताउन कनि त अञा असांजा जेके ॿार आहिनि अञा उन्हनि खे बि इन सिखण में जेको आहे सो फ़ाइदो थींदो। इंशाअल्लाह साईं, इहो सिलसिलो ॾिसो पिया वरियनि खां सुजाग न्यूज़ ते जारी आहे। जी जी बग़ैर कंहिं फ़िरक़े वारे ते फ़र्क़ जे असां हर मदरसे में वञूं पिया, जेतिरो वसार आहे कोशिशि बि कयूं पिया। ऐं जेकॾहिं ग़रीबनि जी ॻाल्हि कयां त ॾिसंदा हूंदव ज़ात पात रंग नस्ल इन त को फ़र्क़ु ई नथा ॾिसूं, हर हंधि उते बि पहुचूं था। इंशाअल्लाह जेके ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं कंदा रहंदासीं, जिते बि असांखे घुराए वियो। इन हवाले सां तव्हांखे काई तकलीफ़ आहे त असां हाज़िर आहियूं। न तकलीफ़ काई बि न आहे, बसि ही हिकिड़ी आहे जेका हिकिड़ी तख़्ती थींदी आहे जेका प्लास्टिक जी डेस्क, हा उहा रेल जे हवाले सां चवंदासीं त इहे जेकॾहिं कोई दोस्त अवेलेबल करे ॾे त घणियूं खपनि? तक़रीबन उहे हुजनि 80 खनि त हुजनि। 80 हा खनि 80 खनि हुजनि ऐं सॼो क़ुर मजीद वग़ैरह क़ाइदा तव्हां वटि आहिनि ऑलरेडी? फ़िलहाल मौजूदु आहिनि। अच्छा साईं, मूंखे ॾाढो हिते तव्हां वटि नाज़रीन तव्हां सां बि शेयर कंदो हलां त ही सिस्टम बोर्ड वारो सम्झ में न आयो। मस्जिद में मदरसे छा मक़सदु हुयो? हिते साईं असां ईअं सम्झो नए तरीक़े सां ॿारनि खे सम्झायूं बि था, जीअं एजुकेशन सां हिननि जो तालुक़ु आहे स्कूल जे अंदरि। पाण वरी हिन उस्ताद बि आहियूं, प्राइमरी उस्ताद आहियूं। सो असां चऊं था त असां मूं जेतिरो फ़ाइदो बचनि खे पई त उन ते अञा असां ध्यानु ॾियूं। कोई कॉन्सेप्ट हूंदो न साईं हिन पुठियां, छा था सिखनि? इहो असां हिननि खे ज़बर ज़ेर पेश जज़म मद जेसीं ताईं ग्रामर माना क़ुर पाक ऐं क़ाइदे जो हीअं पढ़ण बि शइ आहे, पर हीअं बोर्ड ते लिखी करे ॾसण इन में अञा उन्हनि खे ज़हनियत में माना उहा शइ वेहिजी थी वञे। ॿार थ्योरी पढ़ंदा आहिनि त प्रैक्टिकल तरीक़े सां असां करायूं था उन्हनि खे। ऐं इंशाअल्लाह वरी मां ॿियो नातुनि जे सिलसिले में बि, नात बि असांजा ॿार जेके आहिनि उन नातुनि जे हिसाब सां बि हिननि खे असां सिखिया ॾियूं था पिया। माशाअल्लाह माशाअल्लाह, नात जो ज़िक्र थियो आहे त आख़िर में तव्हांजी नात ॿुधणु चाहींदासीं। जी साईं, सलात पढ़ो करे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। है जंहिंजो इंतज़ार हो, जंहिंजो इंतज़ार हो साज़ा ते अचण वारी आ। मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। है मुझे महबूब जी तशरीफ परे खां पधरी। है मुझे महबूब जी तशरीफ परे खां पधरी। मां सुञाणा थो सफ़ा, मां सुञाणा थो सफ़ा ज़ात सजण वारी आ। मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। हो जंहिंजो इंतज़ार हो, जंहिंजो इंतज़ार हो साज़ा ते अचण वारी आ। मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। साईं, आख़िर में तव्हां खां पुछणु चाहींदुमि त सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां जेको हीअ असां ख़िदमतुनि जो सिलसिलो जारी रखंदा पिया अचूं, ख़ासि करे उन्हनि भाइरनि जे ताउन सां जेके परदेस में वेठा आहिनि या असांजे शहर में वेठा आहिनि, उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो?
साईं असां तव्हांजे हिन चैनल जे तवसुल सां उन्हनि दोस्तनि खे इहो चवणु चाहींदासीं त हिन ख़ैर जे कम में अञा वधीक हिसो वठनि ऐं इहो उन्हनि जो हिसो जेको आहे सिर्फ़ु दुनिया जे ताईं महदूद न आहे, इहो आख़िरत में बि उनजो उन शइ खे अजुरु मिलंदो। ऐं अलाह साईं तव्हांखे बि सदाईं आबाद कंदो, सदाईं ख़ुशि रखंदो जो तव्हां हिन शइ में एक्टिव आहियो ऐं तव्हांजे चैनल जा बि शुक्रगुज़ार आहियूं। ॿियो उन्हनि दोस्तनि जा बि जेके ॿाहिरियां दोस्त आहिनि जेको तव्हां सां तावन कनि था, अलाह साईं उन्हनि खे बि आबाद कंदो सदाईं।